दुनिया आखिरत की नेमतुन सां तव्हां सभिनी खे माला माल फरमाईंदो। अल्लाह तव्हांजे दिलनि जूं घणई मुरादूं शाह ॿियो असांजी अॼोकी हिन महफ़िल में भले पार जा मेहमान शरीक आहिनि ऐं अॼोकी हिन महफ़िल जी सदारत असां उन्हनि जे हवाले कयूं था। हे तव्हांजे अखियुनि जे आॾो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम लजपाल नबी जे गुंबद खज़रा शरीफ जो गिलाफ पाक आहे। तव्हां मदीना मुनव्वरा वञो, रोज़े शरीफ में अंदर वञो त मवाज शरीफ में जालियुनि मुबारकनि मां तव्हां अंदर ॾिसंदो त साम्हूं खां गिलाफ नज़र ईंदो आहे साए रंग जो। हे हिकिड़ो त ॻाढ़ो गिलाफ हूंदो आहे, उहो रोज़े शरीफ जे बिल्कुलु मथे हिसे में लॻियल हूंदो आहे, साईं जी सेरानी पेरानी पाक खां लॻियल हूंदो आहे। बिल्कुलु साईं जे मथां मुबारक जे मथां जेको लॻियल आहे उहो गिलाफ ऐं हे गिलाफ मुक़द्दस आहे बैतुल्ला शरीफ जो। साईं साहिबजादा साईं तव्हांखे हींअर क़ुरान मजीद जी आयत मुबारक पढ़ी ॿुधाई त भलनि सां न मिलियासीं त का ॻाल्हि न आहे, उन्हनि जे कपिड़नि में बि अलाह ख़ैर ऐं बरकत रखाईंदो, उन्हनि जे कदमनि सां लॻण वारी मिटी में अलाह बरकत रखाईंदो। मूसा कलीमुल्लाह जी मदद जे लाइ जिब्रील आयो त उन्हनि जे पेरनि घोड़े नूरानी घोड़ो उन्हनि जे पेरनि मां सुंबनि मज़ा मिटी उथामी सामरी जादूगर खणी पत्थर जे ठहियल मूर्ति में विधी त उहा मूर्ति ॻाल्हाइण शुरू करे वई। जिब्रील जे कदमनि में इहो बरकत थी सघे थी। ॿुधायो मुंहिंजे दिलबर नबी जे जिस्म अतहर सां लॻल हुया हर शइ जी हिकिड़ी हक़ीक़त हूंदी आहे। हमेशा जा शइ नज़र अचे थी उहा उहे न हूंदी आहे जीअं नज़र अचे थी। उनजो असुल मिसदाक छा आहे, मक़सद छा आहे, उनजी हक़ीक़त छा आहे, उहा जॾहिं माण्हू जाचींदो परखींदो पोइ ख़बर पवंदी आहे। तवजह मूंॾे आहे। मदीने जे ताजदार दुआ घुरी त मुंहिंजा मौला मूंखे शयुनि जे हक़ीक़तुनि खां आगाह फरमा। जीअं का शइ आहे उन जी हक़ीक़त मुताबिक़ मूंखे उहा शइ ॾेखार। मतिलबु इहो आहे त हर शइ जी हिकिड़ी हक़ीक़त हूंदी आहे। पाणी पाणी नज़र अचे थो पर उन में जेकॾहिं माण्हू शरबत विझे त उनजो ज़ाइक़ो बदिलजी वेंदो। पाणी में तव्हां लूणु विझो त लूण सां उनजो ज़ाइक़ो चहिरो थी वेंदो, मिर्च विझो त उनजो ज़ाइक़ो खारो थी वेंदो। पाणी पाणी आहे पर उनजे अंदर में हक़ीक़त छा आहे। असांखे पाणी नज़र ईंदो आहे, बाबा डॉक्टर चवंदा असांजे जर में सेंखियो अची वियो आहे। सेंखियो ज़हर आहे। असुल पाणी थो नज़र अचे पर उन में मथां ज़हर हुजे। पाणी पाणी आहे पर उहो जेकॾहिं ज़मज़म जे खूह मां निकिरे त पाकीज़ा पाणी बणिजी वञे। इहो पाणी जे आबे हयात ख़िज़र अलैहिस्सलाम पीए त ज़िंदगी बख़्श पाणी बणिजी वञे। चओ सुभान अल्लाह। हर शइ जी हिकिड़ी हक़ीक़त हूंदी आहे। अल्लाह ताला हर शइ खे बेजा पैदा न फरमायो आहे, बेमक़सद पैदा न कयो आहे। हर शइ कंहिं न कंहिं मक़सद जे लाइ पैदा कई वई आहे। रिवायतुनि में अचे थो, तफ़सीरी रिवायत आहे, हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह किरड़ी खे ॾिठो। किरड़ी हले पई, मूसा कलीमुल्लाह किरड़ी खे ॾिठो ऐं हिकिड़ो दफ़ो ॿियो दफ़ो काफ़ी अरसे खां वठी घर जे मथां हलायो। किरड़ी न वणंदी आहे। सैयदना मूसा कलीमुल्लाह अल्लाह ताला खे चयो मौला जे हिन किरड़ी खे न पैदा करी हा, इनखे न ठाही हा त दुनिया बीह त कोन वञे। इनखे पैदा न करी हा त दुनिया हले हा, किरड़ी न ठाही हा। त हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह खे रब फरमायो मूसा के साल थी विया या किरड़ी मूंखे ईअं थी चए मौला जे मूसा खे पैदा न करी हा त जहान हलण बंदि थो थी हा।
अल्लाहु अकबर कबीरा। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे न, हर शइ जी हिकड़ी हक़ीक़त हूंदी आहे, हर शइ जो को न को असर हूंदो आहे, हर शइ जेको साईं साहिबजादे तकरीर में ॿुधायो त लठ आहे, हर को माण्हू लठ खणे थो, पर जॾहिं उहा लठ मूसा कलीमुल्लाह जे हथ में अची वञे त उन लठ जी हक़ीक़त बदिलजी वेंदी आहे। कमीस आहे जे तुंहिंजे मुंहिंजे जिस्म ते पई आहे थी, असांजे घर में बि असांजे अबनि ॾाॾनि जूं कमीसूं पियूं हूंदियूं, उन्हनि जी हक़ीक़त छा आहे, पर जॾहिं कपिड़ो यूसुफ अलैहिस्सलाम जे जिस्म सां लॻी वञे त अखियुनि जे लाइ जिला थी वञे। सुभान अल्लाह। ईअं ई अल्लाह ताला तुंहिंजे मुंहिंजे दिलबर नबी मुहम्मद मुस्तफ़ा करीम खे हिकिड़ी ज़ाहिरी सूरत ॾिनी आहे, ॿी हक़ीक़त मुहम्मदिया पैदा फरमाई आहे। चओ सुभान अल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान हक़ीक़त, मदीने वारे साईं जो हक़ीक़त मुहम्मदिया छा आहे, इहा उनखे ख़बर पवे जेको मदीने वारे साईं जी ज़ात में गौर फिक्र करे। चओ सुभान अल्लाह। असांजे लाइ ॿ सूरतूं ज़ाहिर में रखियूं वियूं आहिनि, मदीने वारे साईं जो ॿ सूरतूं ज़ाहिर में रखियूं वियूं आहिनि। हिकिड़ी आहे महबूबनि जी सूरत बशरियत, जंहिंखे शान बशरियत चऊं। ॿियो आहे शान नूरानियत या सूरत नूरानियत। शान बशरियत मदीने वारे साईं जो इहो आहे जो पाण अम्मा आमिना साईं जे बतन अतर मां पैदा थिया, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद थियो, मदीने वारे साईं शादियूं कयूं, मदीने वारे साईं वापार कयो, तिजारत कई, इंसाननि वांगुरु ज़िंदगी गुज़ारी। मदीने वारे साईं जीअं असां हलूं था, घुमूं था, खाऊं था, पीऊं था, अल्लाह ताला ईअं ई इंसाननि वांगुरु मदीने वारे साईं खे पैदा कयो। ऐं क़ुरान मजीद में रब कायनात फरमायो त कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम, ओ महबूब फरमाए पंहिंजी उम्मत खे त मां मोहम्मद करीम माबूद हुअण में तव्हां जहिड़ो ई बशर आहियां। जे तव्हां इंसान आहियो ईअं मां बि इंसान आहियां। हिकिड़नि माण्हुनि जॾहिं इहा आयत मुबारका पढ़ी, इहा आयत मुबारका ॿुधी, उन्हनि चयो त बसि नबी बशर आहे, उनजी ॿी का हक़ीक़त न आहे, असां जहिड़ो आहे, जीअं खाए थो, जीअं पीए थो, 1400 साल गुज़री विया, जीअं अबू जहल चयो। इहो नबी कीअं थो थी सघे जेको ज़मीन ते हले थो, घुमे थो, फिरे थो, खाए थो, पीए थो, शादियूं करे थो, बाज़ार में हले थो, वापार तिजारत करे थो, सो नबी कीअं थो थी सघे? 1400 साल गुज़री विया, अबू जहल वारो नज़रियो अॼु बि मौजूदु आहे। अॼु बि माण्हू चवनि था त नबी असां जहिड़ो, वॾे भाउ जेतिरी माज़ अल्लाह इज़त कयो, जीअं ॻोठ जे चौधरी जेतिरी इज़त कंदा आहियो, ईअं नबी जी इज़त कयो। न, नबी बशर आहे, पर तो मूं जहिड़ो बशर न आहे, अल्लाह जो ख़ास बशर न। मदीने जो ताजदार, जीअं असां मिट्टी मां पैदा थिया आहियूं, आदम जो हर औलाद मिट्टीअ मां पैदा थियो आहे, मदीने वारे साईं खे बि अल्लाह ताला ज़मीन जी मिट्टीअ मंझां ई पैदा कयो आहे, पर उहा का मिट्टी का आम मिट्टी न हुई। मदीने वारे साईं ख़ुदि फरमायो मां बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियादिल जन्नत, मुंहिंजे घर मुंहिंजे मिंबर जे विच वारो हिस्सो, यानी जिते मज़ार अक़दस आहे, इहा ज़मीन जन्नत जे बाग़नि मंझां हिकु बाग़ आहे। साईं जी जसद बशरी के जे मिट्टीअ मां पैदा कयो वियो, उहा मिट्टी बि जन्नत जी खयल आहे। जन्नत अल्लाह ताला नूर मां पैदा फरमाई आहे। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झो था, हले कोन था सम्झो? हा, हिकिड़ो अक़ीदो अहले सुन्नत व जमाअत जो सिखी छॾियो, कन खोले ॿुधो। असां ते एतिराज़ कंदा आहिनि त सुन्नी नबी सोने खे बशर नथा मञनि, रुगी नूर था मञनि, बशर न आहे। ॿुधो, जेको नबी जी बशरियत जो इनकार करे उहो मुस्लमान ई न आहे, उहो काफ़िर थी थो वञे। छो त क़ुरान में अल्लाह ताला नबी जी बशरियत जो ऐलान कयो आहे त क़ुरान जो इनकार ऐन कुफ्र आहे, ईमान खां माण्हू ख़ारिज थी वेंदो। बराबर नबी बशर बि आहे, पर ॿी जाइ ते अल्लाह ताला ख़ुदि नबी जे शान नूरानियत खे बयान फरमायो। रब फरमायो बशर त आहे, पर आम बशर न आहे। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही, ख़ास बशर, ख़ास बानो आहे। चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो टोलो आहे जेको इन आयत में फाथो पियो आहे, इन लफ़्ज़नि में फाथो पियो, इन खां ॿाहिरि निकिरी नथो सघे। मुंहिंजे मुर्शिद कुतुब आलम पीर मिठा साईं जवाब
बशरदा न शोर मचा तू बिच यूहा दे दीद टिका तू अन्ना बशरदा न शोर मचा तू बिच यूहा दे दीद टिका तू आ भयड़ा इंसाफ जो बातू आ भयड़ा इंसाफ जो बातू मुफ्त न मगज खपेंदी कर चाही अहद को मिलना जो अहमद नाम बके अहमद नाम ते जो वेखी नाम मुहम्मद चुम चुम अखियां ते लहंदी ओ चुम चुम अखियां ते लहंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि शान बशरियत मदीने वाले साईं की कमाल खूबिया अल्लाह ताला मदीने वाले साईं के बशर बनायो पर अफजल बशर बनायो सैयदुल बशर बनाए मोकलियो एड़ो बशर मोकली एड़ो बशर बनाए मोकली जको पंहिंजे वजूद में निरालो पंहिंजे ज़ात में निरालो आम बशर तू मां बशर आयूं पर बात के दंदन लगियूं दवा तमा बदबू अचे जे असां गुस्ल न कयूं सियारे जी मौसम न वेंजंदा ई कोन वेंजे न त ज़ाल पासे में सुम्हण न ॾे अल्लाह अखियुनि मां सुबुह जो उथूं त पिचूं पियूं निकिरनि गंदगी पई निकिरे कननि खे साफ़ न कर त कननि मां किचिरो पियो निकिरे वारनि खे धो न धोन में जूं पइजी वञनि गंदगी थी वञे असां बशर सदायूं था पर वाह मदीने वाले साईं जी ज़ात अक़दस जो मुंहिंजे महबूब जे जसद पाक मझा पत्थर निकरे त गुलन खां वधीक सुभान अचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे फीणी मुबारक कढे लोहा बेदन निकरे त बीमारनि खे शिफा नसीब थी वञे मुझे दिल पर साईं मातरी वारे गुलन मंज सुरहान सरदार जी गुलन मंज सुरहान सरदार जी जहां चंद्र चांडान दिलदार जी गुलन मंज सुरहान है सरदार जी तोम जो गुलन मंज सुरहान सरदार जी जवां चंद्र चांडान दिलदार जी गुलन मंज सुरहान मिलियो सब हसीनन के हिकिड़ो हिस्सो मगर सूह सब मोहदे मन ठार जी मगर सूह सब मोहदे मन ठार जी जवां चंद्र चांडान दिलदार जी गुलन मंज सुरहान जग करन जी कार काबे दिला सुभान अल्लाह ओ जग करन जी कार काबे दिला ही खैरात आज जुल्फ यार जी
जुल्फ यार जी जवान चंद्र चांदान दिलदार जी चुगल में मंज सुरहान वसन वद फुड़ाई दरिया अंजदो मी वसंदो वद फुड़ो मी वसे दरिया जोश खाए दिल वसैलो फरमाए वसन वद फुड़ाई दरिया अंजदो वसन वद फुड़ाई दरिया अंजदो सखावत प्रिय पार जी लगे थी सखावत प्रिय पार जी वो छोड़ जवान चंद्र चांद्रान दिलदार जी गुलन मंज सुरहान बता दो सुभान अल्लाह मिसरो ना पढ़ा ये तो दिल भर वतन ओ दिल भर मिस्कीन उड़दा वतन दिल भर मिस्कीन उड़दा वतन छोट तन दे नगदार जी नजर छोट तन दे मुझे नगदार जी नजर छोट तन दे नगदार जी नजर छोट तन दे नगदार जी सुरहान सरदार जी वो जवान चंद्र चांद्रान दिलदार जी जाओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये तो मुझे महबूब जो वजूद बशरी हुए पर वजूद मसूद के अल्लाह ताला बशरियत के अंदर शान नूरानियत साम नवाजो के बशरियत नजर आई पर नूरानियत नजर न आई अल्लाह ताला महबूब के जब मखलूक बशरी में शुमार फरमायो तिए मदीने वाले साईं के अल्लाह पंजी पूरी मखलूक में शुमार फरमायो अल्लाह जो कुरान तो फरमाए मिनल्लाहि नूर तहकीक ईमान वारो ए मोमिनो तमाम वटो अल्लाह बता मदीने वारो साईं नूर बणजी आयो नूरानियत जो बेमसूदे आयो वा नूरानियत नबी सोने जी जिंदगी में तबक दर तबक जाहिर थी रही वक्त दर वक्त महबूब जी नूरानियत जो ज़ुहूर थींदो हुयो जॾहिं पाण पैदा थिया जन जो मिलाद थियो आका जी मिलादत थिया संदस अम्मा जी जल आमिना साईं जी फरमाए जीअं जो महबूब जावा असां वटि पुट ॼमे बच्चो ॼमे चवंदासीं ॾाढो सुहिणो पुट ॼाओ हेॾो हसीन बच्चो ॼाओ पर जॾहिं आमिना जे घर में मोहम्मद मुस्तफा आयो जी जल्दी फरमाए रहत उम्मी अन्नहु खरज मिन्हा नबी सईदो फरमाए जॾहिं मुंहिंजो मिलाद थियो मुंहिंजी अम्मा ॾिठो बशर त ॼाओ ई नाहे मूं ॾिठो त नूर पैदा थियो अहिड़ी चमक पैदा थी अहिड़ी चमक पैदा थी अहिड़ो नूर पैदा थियो जो
मामूली नूर न हुयो सिज वांगुर चमकदी रात जा अंधेरा टुटी विया ॾींहं जहिड़ी रोशनी थी वई पर अहिड़ी रोशनी जो मक्के में वेही अखियुनि सां शाम मुल्क जा महल मारियूं अखियुनि सां पई ॾिसां वरी जो सुभान अल्लाह हाणे ॿुधायो हे हदीस मुला कोन था पढ़नि माण्हू इहे चवंदा छाजे लाइ नबी जो शान बयान कयो हे मां पंहिंजे घरां ठाहे आयो आहियां ये किताब मुझे सामू अल मजमू ज़वाइद हदीस जो किताब इमाम हैसमी जो सामू खुलियो पिया जो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे जो महबूब ईंदा हुया साहबी चवे तो हदीस मुबारका महबूब सुन जो ईंदा हुया घर में वेंदा हुया रात जो वक्त हुजे जे घर में महबूब रहंदा हुया उते ॾीए ॿारण जी ज़रूरत न पवंदी हुई बत्ती बिजली जी हाजत न पवंदी हुई साईं जे चेहरे पाक मां एॾो नूर निकिरंदो हुयो जो जग मुनव्वर थी वेंदा हुया हज़रत अबू हुरैरा तो फरमाए साईं ईंदा हुया अचानक रुखे से बाज़ाहिर थींदो हुयो ईअं लॻंदो हुयो जो कमन शम्स तजरी फी वजही सन जे चेहरे में जो सिंच चमकार ॾेई रहियो हुजे जीअं सिंच उभरंदो आहे हुन में चमक हूंदी आहे तेज़ चमक ऐं दमक हूंदी आहे नबी सुने जो रुखे से बाज़ाहिर थींदो हुयो नूर ज़ाहिर थींदो हुयो सिंच जहिड़ा चमकार हुया वैज़ा ज़हिक यतलअलअ फ़िल जिदार ये जो खिलंदा हुया त चओ सुभान अल्लाह मुर्कंदा हुया साईं जॾहिं दंद मुबारक दंदान अथर ज़ाहिर थींदा हुया नबी सुने जा दंद ज़ाहिर थियनि त साईं थी फरमाए त ईअं नूर निकिरंदो हुयो बीबी आयशा थी फरमाए जो दरियूं दीवार जीअं खिवड़ तजल्लो ॾींदी आहे नबी जे दंदनि मां खिवड़ जहिड़ा तजल्लात निकिरंदा हुया वरी जो सुभान अल्लाह अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान खुद फरमायो आहे सिराजम मुनीरा मदीने वाले साईं खे शाहिदम मुबशिरम व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा सिराज सरबो आहे सिज खे अरबी ॿोली में सिराज सरबो आहे सिज खे सरबो आहे अहिड़ो हूअं त शम्स सिज खे सरबो आहे शम्स सिज खे सरबो आहे पर सिराज अहिड़े सिज खे सरबो आहे जेके चिता आहे ॾिसी न सघिजे बाक़ी रोशनी जीअं हींअर हिन वक़्त में ॿाहिरि कोहीर आहे ऐं हिन वक़्तु सिज खे ॾिसूं त ॾिसी बि सघंदासीं अखियूं खेरियूं थी वेंदियूं अहिड़े सिज खे अरबी ॿोली में लफ़्ज़ सिराज सां ताबीर कयो वेंदो आहे हूअं मुतलकन शम्स सरबो आहे सिज खे शम्स सुभान अल्लाह नबी सुने जे चेहरे अनवर खे अल्लाह रोशनी जे नक़ब सां मुलक़ब फरमायो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अंधे खे कहिड़ी ख़बर त नबी जो शान छा आहे पुछणो अथई त मोहबत वारनि खां पुछा पुछणो अथई त आशिक़नि खां पुछा कर न मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं खां पुछा ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तुझो जवाब नाहे आया रहा चेहरो ऐ लाल लगुरा सीन चेहरो ऐ लाल लगुरा ये गुलन में गुलाब नाहे ओ जाने जाना ओ शाहे शाह
हे आ मुझे महबूब जो शान गाल इते दंगु न थिया एकड़ा इफरात में मुब्तला थी विया ॿिया तफरीद में पइजी विया एकड़ा रुगी शान बशरियत के वठी वेही रथा एकड़ा रुगी शान नूरानियत में चमड़ी पिया ओ हुते मां थी विया हेडे लगी विया उनके खबर न पई उन जो नूर आ त नूर ते दलील ॾींदा रहिया माण्हुनि सां मुनाज़रा कंदा रहिया मुजादला कंदा रहिया छेड़ा झगड़ा कंदा रहिया हिकड़नि नूरानियत ते दलील ॾिना नूरानियत जे मथां ॻाल्हाईंदा रहिया बहस कंदा रहिया पर हकीकत छा आहे असलियत छा आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ भिदाई रल गई ओ नूर बशर जे पोयां टोड़ण वारो हकीकत हबीब जी अजब जहरी हकीकत हबीब जी अजब जहरी न को चइबो सोथणी न की मखलूका शफ़क़ जी साया जामे लैल नहार में दंग न कई जे तो आद अहमद पाण में विचामी मफरको अहमद पाण में विचामी मफरको आहे मुस्तग़रक आलम इन्ही गाल में मानो नूर बशर में मुझा पिया है मानो नूर में बशरियत में मुझा पिया है पर हकीकत मोहम्मदिया चाहे नबी जी असुल हकीकत चाहे अल्लाह ताला सारी दुनिया जे आलिमन इल्म वारन आकिलन जे अकुल दानान जे दानायन फहम वारन जी फिरासतुन ऐ सूफियन जा कशफ गदु गजन इदराक गदु गजन इल्म वारन जो इल्म सहेब जे उन जा नतीजा ॾिसजन पर जिते मदीने वारे साईं जी हकीकत जी इब्तिदा थिए थी नबी जे शान जी शुरूआत थिए थी को माण्हू सम्झी नथो सघे त हिन ज़ात खे अल्लाह केॾो शान ॾिनो को माण्हू कील में फासी वियो को काल में फासी वियो को हाल में को इदराक में को कशफ में को मकशूफ में फासी वियो को कहिड़े रस्ते ते को कहिड़े रस्ते ते लतीफ़ साईं बोरल कई त कंज़ कुदूरी काफ़िया पढ़ी परूड़ी सफ़ कंज़ कुदूरी काफ़िया पढ़ी परूड़ी सफ़ माकोड़ी खूह में पई कच्चे माकोड़िया खूह में पई लतीफ़ से मिसाल ॾिनो आहे हैरत ज़दा मिसाल अजीब मिसाल ॾिनो अथई चए थो खूह आहे खूह जो मुंड ज़ाहिर हूंदो आहे खूह में माकोड़ी किरी पई आहे माण्हू न माकोड़ी किविल साब मंडी अल्लाह हिकड़ी पानी मंडी टंग मथे खणे चए थी आसमान खे मापियां थी त केॾो वॾो अले गाल समझ में आई है मंडी माकोड़ी आसमान दे मुंह मथे करे आई चेदी मां ॾिसां त आसमान केॾो वॾो चेदी एतिरो बस एॾो वॾो आसमान ओ मंडी ओ अंधी ओ नंढड़ी ओ किन में पातल माकोड़ी तोखे केड़ी खबर त आसमान जी वुसत छा आहे तो सुभान अल्लाह इल्म कुल कद करे मोहम्मदी हकीकत के को मानो जानने की कोशिश करे तयो ये मंडी माकोड़ी खूह में पई हुजे आसमान जी बुलंदियों के मापे उन जी वसत के मापे उन जी ब्रेकर के उन जी ब्रेक के उन जी ऊंचाई के मापे त माकोड़ी जी कहिड़ी औकात माकोड़ी जी कहिड़ी हैसियत जो आसमान के मापे सके वो त अंदर खूह में पई ओ जो माण्हू नबी जो शान तके तो रहे जो नबी जे शान के ॻाल्हाए तो हे शान मिलियो हे शान न मिलियो
जो अंधा ये नचो बल्कि ये रंज जो दिल बसाई चवा त नमक तुझो मिसल मिठड़ा चयो तो अय्युकुम मिसली चयो तो अय्युकुम मिसली तो सुनो सारी खलकत में हुस्न तो ते खत्म आहे मिठा माखिया ऐं मिसरी खां मिठो तू जो इसम आहे अतुर ऐं मुश्क अंबर मोहब्बत संग जी पढ़ो नमट तुझो मिसल मिठड़ा जो सुभान अल्लाह अकबर साईं जी शायरी को अकीदा सेखारे थी सुभान अल्लाह अजीब ॻाल्हि आहे न माण्हू अञा तके थो तोरे थो पियो त हे शान मिलियो हे शान न मिलियो हीअं थियो हूअं थियो हीअं चवां हूअं चवां अल्लाह अकबर कबीरा शान नूरानियत ॾिसणो आहे बशरियत ॾिसणो आहे त मेराज वारी रात गौर कर रुगी बशर चवी रुगी बशरी शान चवी त बशरन जा सरदार त अक्सा में बीठा हुया चओ सुभान अल्लाह मस्जिद अक्सा में आदम खां वठी हजरत ईसा रूहुल्लाह ताईं 1.25 लख नबी कमो बेश वेठा हुया नबी बशर जा सरदार को माण्हू क़ौम जो सरदार थींदो आहे को कबीले जो सरदार थींदो आहे इंसानियत जा सरदार अल्लाह जा नबी आहिनि छो त उहे इंसानियत सेखारण आया न माण्हू चवंदा असां साईं असांजो मज़हब इंसान आहे को भगवान जे पासे को साईं मुंहिंजा हैवान ऐं शैतान जे पासे ऐं असां वरी साईं इंसान जे पासे मुंहिंजो इंसानियत सेखारी त नबी न खला सखणा इंसान थींदो त पोइ ट्रम्प वांगुरु वाछूं टेड़े वेठा हूंदो नेतन याहू वांगुरु ज़ुल्म कंदो उहे चवंदा असां इंसानियत जे पासे इंसानियत जी ॻाल्हि कयो हिटलर बि इंसान हुयो न उन बि इंसानियत जी ॻाल्हि कई हुई चंगेज़ खान बि इंसानियत जी ॻाल्हि कई हुई न छा कयनि इंसानियत खे कहिड़ो फ़ाइदो पहुचायो ॿुधायो अमेरिका कहिड़ो इंसानियत खे फ़ाइदो पहुचायो माण्हू असां वटि हिते लिबरल तबिको अंधो थी वियो अंधो जीअं चइजे न इल्म खां कोरो अंधो अमेरिका जी तारीफ़ कयो यूरोप जी तारीफ़ इंसानियत जे रत सां हुन जा हथ रंगीन आहिनि के 100 साल गुज़िरियल 100 साल जी तारीख़ त लिखत में मौजूदु आहे बल्कि वीडियो जी सूरत में मौजूदु आहे उन में ॾिसो त अमेरिका कहिड़ी इंसानियत जी ख़िदमत कई आहे कहिड़ी इंसानियत जी यहूदो हनूद ख़िदमत कई आहे बर्मा ॾिसो बर्मा में छा थियो बोस्निया में छा थियो चिचनिया में छा थियो साईं मुंहिंजा सूडान में छा थो थिए पियो अफ्रीका में छा थियो साईं मुंहिंजा हिते ओरियां हलिया अचो गज़ा में छा थियो इराक में तव्हांजे अखियुनि जे साम्हूं छा थियो शाम में छा थियो ऐं छा थी रहियो आहे इंसानियत जा आलम बरदार त असां इंसानियत सेखारण वारा आहियूं कहिड़ी इंसानियत जी ख़िदमत कई अथनि हिन हेतिरनि 10-20 सालनि में तारीख़ जेका असां ॾिसूं था पिया किरोड़े माण्हुनि जो रत वहायो हुयो किरोड़े माण्हू हो हितां खां वियतनाम खां वेंदे वेनेज़ुएला ताईं पूरी दुनिया जे हर मुल्क में जेतिरा माण्हू रहनि था उन्हनि सां अमेरिका उन्हनि जा पंहिंजा हथ ॻाढ़ा कयो वेठो आहे रत में वियतनाम खां वेनेज़ुएला ताईं हर मुल्क में रत वहायो अथई हिते असां वारा वाछो टेड़े चवंदा अमेरिका त वॾो सुहिणो मुल्क आहे इंसानियत जी ख़िदमत खां ॿुॾी मरो अहिड़े ॻाल्हि अकीदे रखंदा शर्म ईंदो आहे न कुझु हया ईंदो आहे हया शर्म ईंदो आहे थोरो घणो शर्म अचे ॻाल्हि कंदे थोरो शर्म अचे न बसि जहिड़े पासे सोशल मीडिया जो ॻाल्हि हली पवे उन पासे हली पवंदा बाबा फेसबुक ते हीअं आयो अॻ में माण्हू किताब पढ़ंदा हुया अॻ में माण्हू तहक़ीक़ कंदा हुया ख़बर जे पोयां डोड़ंदा हुया हाणे साईं मुंहिंजा जनाब ट्रम्प साहिब हे कई आहे ट्वीट असां हिन ॻाल्हि ते इनखे मञूं था फिलाणे अॻवान हीअ ट्वीट कई आहे अंधा हुन कहिड़ी ॻाल्हि कई हुनखे त पंहिंजो मतिलबु मक़सूद हुयो उनजे पोयां डोड़ण जेका हक़ीक़त आहे हक़ीक़त छा आहे मुस्लमाननि जो रत वहायो थो वञे माण्हुनि खे मारियो थो वञे पंहिंजे फ़ाइदे जे लाइ मईशतूं किरायूं थियूं वञनि हुकूमतूं किरायूं थियूं वञनि इहा असां वटि माण्हू चवंदा इंसानियत जी ख़िदमत थिए थी इंसानियत जी ख़िदमत करण वारा असुल में अल्लाह जा नबी पैगंबर
जन मानन के जीण सेखारियो मानन के अबे अम्मा जी खिदमत करण सेखारी औलाद जी तरबियत किए कभी अल्लाह के नबी सेखारियो खोल कुरान सूरत लुकमान खोल तो किए लुकमान पाजे पुट जी के सही मुझा तरबियत पियो करे जिहाद किए कबो आ जंग किए कभी आ लड़ाई किए लड़बी आ तवा अमेरिका का हिटलर का यूरोप जर्मनी का दा सिको असल जंगू किए बड़ी बियो अल्लाह के नबी मोहम्मद मुस्तफा करे दिखारी नबी साईं हेतरियूं जंगू कयूं हेतरियूं सॼी 23 सालन में लड़ायूं थियूं 10 साल जेके नबवी जिंदगी वारा एतिरा माण्हू ए नमुआ जेतिरा हिकिड़ी जंग यूरोपियन वारनि जेका पहिरीं वर्ल्ड वार थी हुई हिकिड़ी जंग में 1 करोड़ माण्हू हुआ 1 करोड़ ॿी जेका जंग लगी हुई 1940-41 ॻाल्हि आहे 41 में पाकिस्तान आज़ाद थियण खां कुछ साल अॻु में जंग लगी बी महाभारी जंग वडी अजीम जंग लगी हुई उन हिकड़ी जंग में 5 करोड़ माण्हू हुआ 5 करोड़ हिकड़ी जंग में अंदाजो लगायो हे साईं मुझा पढ़िया लिखा क़ौम हुए असांजा माण्हू उन जे पोयां माण्हू जो क़दुरु छा आहे इहो मुंहिंजे दिलबर नबी सेखारियो इहो नबीअनि सेखारियो आहे रसूलनि सेखारियो आहे इहो त माण्हू खे माण्हू बणाइण अल्लाह ताला जे नबीअनि सेखारियो आहे चओ सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि सुने जो शान बशरियत हुयो नबियन जा सरदार हेठ बीठा हुया पर नबियन जो सरदार बनजी महबूब अञा मथे वियो उन खां बाद में सिदरतुल मुंतहा ते नूरी मलाइका आया नूरी फरिश्ता आया नूरी मखलूक आई साहब हेठ रहजी वई एदा मलाइका आया इतना फरिश्ता आया जो कुरान तो फरमाए इज़ यग़श सिदरत मा सिदरा जो वण जेको 8 जन्नतुन के घेरो वेठो आ एडो वडो वण आ उन वण जे मथा एदा मलाइका आया जो सिदरा जो वण नबी सुने जे दीदार करन जे अचण वारन मलाइकन जे नूर में ढकजी वियो जिब्रील अमीन नबी सां गॾु आ साईं फरमायो हलो जिब्रील मथे हलो जे तो लो धनो तो अनमोलतन लहतरतो मुंहिंजा महबूब आंगुर जे पोर जेतिरो मुंहिंजे मथे वञा रब जे नूर में जली वेंदुसि सड़ी वेंदुसि मुंहिंजे वस जी ॻाल्हि जोर सां जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं जन इहा ॻाल्हि अचे हेठि कई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ॻाल्हि हेठि जे फरमाई जिब्रील खे चयुमि ज़िमन मौज़ू खां ॿाहिरि ॿी ॻाल्हि आई आहे ज़हन में रिवायत आई आहे तव्हांखे ॿुधायां जिब्रील अमीन जी ॻाल्हि इहा साईं फरमायो त जिब्रील आयो एतिरे ताईं यको हलियो पोइ जॾहिं ला मकान ते वञा पियो त जिब्रील बीह वियो चई मथे मां कोन हलंदुसि रसूलुल्लाह जे मथे वेंदुसि मां सड़ी वेंदुसि त हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो बरख सां पवे खबर यार जी थी बरख सां पवे बिना पर खजे यार हर को चवे आया रहा सिद्दीक़ अकबर जो या रसूलल्लाह पोछा थियो साईं फरमाया जिब्रील लही रहजी वियो मुंहिंजो हल मथे हलो जिब्रील न हलियो कि रब जे नूर में जली वेंदुसि सिद्दीक़ अकबर अर्ज़ कयो या रसूलल्लाह काज जिब्रील जी जाइ ते मां अबू बकर मुंहिंजा महबूब जे मां हुजां तुंहिंजो आशिक़ अबू बकर हुजे हा आका मूंखे जे हुकुम कयो हल अबू बकर मथे हलो सड़ण पसंद कया जलण पसंद कया रब जे नूर में सड़ी वञण पसंद कया पर तुंहिंजो साथ न छॾिया चओ सुभान अल्लाह अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजे मुर्शिद वरी दां कई त दिल थसे वियो घणी मुर्कदे
दिल कसे खड़ी मुरकंदे मुरकंदे वाह जो प्यो बणी वाह जो प्यो बणी मुरकंदे मुरकंदे दिल कसे खड़ी मुरकंदे मुरकंदे वाह महबूब अखो जाफिदा लाल लख है वाह महबूब अखो जाफिदा लाल लख सूरमा सब अचने सहकंदे सहकंदे दिल खसे खड़ी मुरकंदे मुरकंदे वाह जो ब्यो बणी वाह जो ब्यो बणी बहकंदे दिल खसे ब्यो खड़ी मुरकंदे मुरकंदे सुभान अल्लाह हे तो नूर नूर वाला सब पी गया हे मथे केड़ी जात ही जेका मथे पे गल आयो सवाल है ना जे नूरानियत बशरियत हुई तो बशरन के त मथे वणन जी इजाजत आहे ही कोन जैसी क़यामत अचे जैसी क़यामत अचे बशर मथे वणी नथा सघन जे रुगी नूरानियत जी गाल कयूं त नूर त हेठ रहिजी विया मथे मखलूक जी बि जाइ नाहे नूरानियत रुगी नूरानियत न पर हिया मखलूक जी गाल नबी उते वियो जिते मखलूक हुई कोन हे मकाना होला मकाना लाहूद खां जबरूद खां मथे एड़ी जाइ ते नबी से फरमायो जिते रब जो नूर ही नूर हुयो ॿी का शइ नज़र ही न पई अचे चो सुभान अल्लाह शाह अब्दुल लतीफ बिटाई वरी रड़ कई त हकीकत हबीब जी जे ज़ाहिर थे ज़री हकीकत हबीब जी जे ज़ाहिर थे ज़री लगे माठ मानोए डूंगर पवन डरी वनन मन भरी ओ भर उभरे की लगी सुल्तानुल आरिफीन हजरत सैयदना बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि जो फरमाए आरिफा जो बादशाह वलियन जो सरदार हजरत सैयदना बायजीद बुस्तामी सिलसिला आलिया नक्शबंदिया जो इमाम फरमाए तो गुस्सो फी लुज्जतिन वाकिफा अला ऐनिल हकीकतिल मुहम्मदिया जे तो हकीकत मुहम्मदिया के जानण जे ला कशफ जी बोली में टुपी रूहानियत जे दरिया में गोपा समझस अल्लाह ताला जी मारिफत वारे हे जेका दुनिया नज़र थी अचे या दुनिया अख सां ॾिसबी आहे हिकिड़ी अहिड़ी दुनिया आहे जेका अंदर जी अख सां ॾिसबी आहे बातिन जी अख सां ॾिसबी आहे चओ सुभान अल्लाह हिकिड़ी शयूं जेके नज़र अचनि थियूं हिकिड़ी शयूं जेके नज़र नथियूं अचनि मलाइक कुलनि ते वेठा नज़र अचनि था तव्हां अगरि जिन ॿुधण आया आहिनि महफ़िल नज़र अचनि था कोन नज़र अचनि पर जॾहिं हीअ अंदर जी अख ज़ाहिर थींदी न खुलंदी न हीअ अंदर वारी अख आइनुल क़ल्ब जंहिंखे सॾिबो आहे आइनुल रूह वारी अख दिल वारी अख लतीफ़ क़ल्ब उजागर थी वञे अंदर वारी अख खुले त उछा राज़ बि ज़ाहिर थी पवंदा आहिनि सुल्तानुल आरिफीन तो फरमाए तो मां मदीने वाले साईं जी हकीकत के परखण जे लाइ मदीने वाले साईं जे शान के ॾिसण जे लाइ महबूब जे मर्तबे के पसण जे लाइ मूं हकीकत जे दरिया में डूबी आई
फइज़ा हुवा बैनी व बैनहा 70,000 हिजाबिन मिन नूर। वधंदो विस अॻियां ताजो उन जाइ ते पहुतस जितां मदीने वारे साईं जे हकीकत जी शान जी मर्तबे जी इब्तिदा थी रही हुई। उन शान जी शुरुआत वारी जाइ खां ऐं मुंहिंजे विच में 1000 हिजाबिन मिन नूर मूं ॾिठो त 70,000 नूर जा पर्दा हुया। हिकु न ॿ न 1000 न 100 न 70,000 70,000 हिजाब हुया। फतनौतु इंदल हिजाबिल अव्वले दिल चाहो त पहिरियों पर्दो खणा पर्दो लॻो पियो परियां नूराने मोहम्मदिया हकीकत मोहम्मदिया दिल चयो त पर्दो हटाए चओ सुभान अल्लाह। दिल चाहो त पर्दो हटाया दिल चाहो त हिजाब हटाया। अल्लाहु अकबर फरमाए तो वकील आवाज आयो ओ बायजीद रुक जी वञ पंहिंजी औकात में रहो पंहिंजी हैसियत में रहो अॻियां न वधजा छो न वधा। आवाज आयो लो इंदल हिजाबिल अव्वले लहतरत कमा तहरिकु शालतो इज़ा अलकियत फिन्नार। आवाज आयो बायजीद अॻियां न वधजा अॻियां विख न वधाए जा। जे हिकिड़ो पर्दो हटाई इएं नूर में जली वेंदे सड़ी वेंदे जीअं वार खे बाहि में विझबो आहे वार सड़ी राख थी वेंदो आहे इएं ख़तम थी वेंदे। ओ बायजीद औकात में रहो मुंहिंजे दिलबर नबी जे शान ॾे न वठा जेका ख़बर अथई उते रुकजी वञ। मुंहिंजो महबूब हकीकत ईअं आहे जीअं हुरूफ़ मुक़त्तआत जी हकीकत आहे। हिकु रब ॼाणे ॿियो मुस्तफ़ा पाण ॼाणे। चओ सुभान अल्लाह। इहो लतीफ़ ॿियो बार बार चवे हाणे वरी दिल बसाए थो चवे तूं सॼण तूं सोझरो तूं मुल्क मथां महता ओ तूं सॼण तूं सोझरो तूं मुल्क मथां महता मट न तूं जो मिड़न में तूं जो कोन जवाब तुझी तजली ताब काबू कयो दिलबर साईं खे। चओ सुभान अल्लाह। ॻाल्हि ख़तम थी वई थी ॻाल्हि हिते ख़तम थी हले अन्नहु ज़ुल कमाल लज़ी ला यतनाहा। बुज़ुर्गनि फरमायो आहे बस ॻाल्हि इते ख़तम थी वई त मदीने वारे साईं खे अल्लाह बे इंतहा कमाल ॾिना आहिनि। ला मुतनाही गैर हद बेहिसाब कंहिं न कंहिं शइ जी हद हूंदी आहे न। दाइरो हूंदो आहे पाकिस्तान जो बॉर्डर आहे चाइना जो हिकिड़ो बॉर्डर आहे रशिया केॾो वॾो मुल्क आहे सॼी दुनिया में पहिरें नंबर ते वॾे में वॾो मुल्क आहे पर हुनजी बि सरहद आहे। हर मुल्क जी सरहद आहे। घर जी बि चौदीवारी थींदी आहे मस्जिद जी बि चौदीवारी आहे हद आहे। नबी सुणे जे शान जी कमाल जी जमाल जी हुस्न जी मारिफत जी का हद आहे। वरी जो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि हुक्म तवज्जो मुझे आखिरी गाल बस टाइम काफी थी वियो आहे तव्हांखे घर में छार लगी हूंदी हाणे सीह में माई खे अकेलो छॾे आया हो अलाह तोखे बचाए ॾींदव तवज्जो ॾियो असांजे लाइ छा हुकुम आहे असांजे लाइ इहो हुकुम आहे मदीने वारे साईं जी जीअं न रब जी ज़ात में सुवाल करणो आहे बसि अलाह जीअं आहे उहे मञोसि
अल्लाह जे बारे में अल्लाह हेठा मथे आ कीअं ॾिसे थो नथो ॾिसे सॼे आ खॿे आ साम्हूं आ पुठियां आहे हाज़िर नाज़िर आहे त कीअं आहे कादी क़दीर आहे त कीअं आहे सुवाल न आहे अल्लाह जीअं आहे असां उहे मञोसीं अल्लाह जीअं आहे असां इहे मञोसीं ऐं नबी सुणे जी ज़ात जे बारे में बि असांखे इहो अक़ीदो रखिणो आहे त जीअं रब शान ॾिनो आहे असां उहे मञोसीं असां घटाइण वारनि मज़ा न आहियूं न को वधाइण वारनि मज़ा आहियूं न को नबी जे शान में गुलू करे उनखे रब बनाइण वारा आहियूं न नबी जो शान घटाए पाण जहिड़ो सॾण वारा आहियूं न असांजो अक़ीदो आहे जीअं मालिक तो असांजे हबीब खे ठाहियो असां ईअं मञूंसीं सुभान अल्लाह ईअं मञोसीं जीअं आहे जीअं मदीने वारो साईं आहे ईअं मञोसीं पोइ उन मञण जो वरी तरीक़ो कीअं हिकिड़े ज़बानी ॻाल्हि करे छॾी हिकिड़े सुभान अल्लाह चई छॾी मञण जो तरीक़ो इहो आहे जो साईं जे तरीक़े ते हली ॾेखारे हक़ीक़त मुहम्मदिया खे ॼाणण जे लाइ ज़रूरी आहे त साईं जेको तरीक़ो अपनायो उन ते अमल कंदा वञो जीअं साईं निमाज़ पढ़ी उहे निमाज़ पढ़ो जीअं नबी सुणे शादियूं कयूं ईअं शादियूं कयो जीअं नबी सुणे घर वारनि सां ज़िंदगी गुज़ारी ईअं ज़िंदगी गुज़ारियो नबी पूरी ज़िंदगी सच ॻाल्हायो नबी सुणे कूड़ न ॻाल्हायो नबी सुणे कंहिंखे तानो न ॾिनो नबी साईं कंहिंजी गिला न कई नबी साईं पूरी ज़िंदगी कंहिंजे मथां तोहमत न हई मदीने वारे साईं कंहिंजे मथां इल्ज़ाम तराशी न कई मदीने वारे साईं कंहिंजे मथां हथ न खयो कंहिं ते ज़ुल्म न कयो कंहिंजो हक़ न खाधो महबूब सुणे हमेशह ग़रीबनि जी परघोर लधी मिसकीननि जी सार लधी मदीने वारे साईं अल्लाह खे बि राज़ी कयो मख़लूक जा बि हक़ अदा कया असांजे लाइ हुकुमा जे हक़ीक़त मुहम्मदिया खे ॼाणणो आहे त नबी जे तरीक़े ते अमल कंदा वञो अल्लाह तव्हांखे कुर्ब मुहम्मदी में पहुचाए छॾींदो तव्हां चाहियो था त मुस्तफ़ा जो साथ मिले तव्हांजी दिलि चवे थी त महबूब जे साथ पाड़े में रहो तव्हां चाहियो था त जीअं यदुल्लाह फौक़ ऐदीहिम साहबा जे हथनि ते नबी जो हथ हुयो ईअं असांजे मथनि ते बि नबी जो हथ शफ़क़त वारो अचे कहिड़ा कहिड़ा चाहियो था अॼु वाइदो कयो त बाक़ी ज़िंदगी आका जे ॾिनल रस्ते ते अमल कंदे महबूब जे रस्ते ते राह ते हलंदे गुज़ारींदासीं ॾाढी सुन्नत मुताबिक़ रखो मस्जिद सां दिलि लायो अल्लाह जे घरनि खे आबाद रखो फजर नमाज़ जे टाइम ते पहुचो ईअं न थिए जो हाणे सियारे जी राति अॼु सुम्हूं था न महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो इमाम दुनियाती पंहिंजे किताब अल मतजरुर राबे में इहा हदीस आंदी आहे आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो मुश्किल वक़्त में जेको साले अमल करे अल्लाह ताला उन हिक नेकी जे बदिले उनखे 100 शहीदनि जेतिरो अजर ऐं सवाब अता फरमाए तुंहिंजी विख 100 शहीदनि जे अजर जेतिरो इनाम माणींदी मुंहिंजा मिठा अमल खां न कीबायो नबी सोने जे फरमान खां मुख पुठी न ॾियो मदीने वारे साईं जे कौल खे पाड़े ॾेखारियो जीअं सिद्दीक़ अकबर जी ॻाल्हि तव्हांखे करे ॿुधायो सिर हलियो वञे पर साईं जे फरमान खे पुठी कोन ॾिनी जीअं महबूब चयो असां हुनखे अमल करे ॾेखारींदासीं क़बूल आहे इहा ॻाल्हि की न कोन्हे अमल कयो इंशाअल्लाह अमल वारा थींदासीं त ॿई जहान मोचारा थी वेंदा हुन खां बाद में तव्हांखे दावत ॾियण जी ज़रूरत त कोन्हे का पर यादगिरी जे लाइ वरी तव्हांखे यादगिरी ईंदड़ महीनो कहिड़ो आहे शाबानुल मौसम जो 15 शोबान यादि आहे तव्हांखे मेलो मुंहिंजे मंठार जो हिते हिन पिड़ में लॻंदो इंशाअल्लाह यादि आहे ईंदो इंशाअल्लाह तव्हां पाड़ेसिरी आहियो ओसे पासे वारा आहियो सखणा तव्हां न राजनि सां गॾिजी अचो भले संगत साथ यार दोस्त सभु अचो गॾिजी नंढा वॾा अचे हिते वेहंदा मुर्शिद सुणो दुआ जे लाइ हथ खणंदो बचनि ॿारनि सूदो जो आमीन चवंदासीं त मन अलाह खे बाज पियो असां ते करम नवाज़ी करे छॾींदा साले जे सदके महिरबानी थींदी हुनजी तव्हांखे दावत हुजे तव्हां बचो पंहिंजे यारनि दोस्तनि खे बि हुनजी दावत ॾियो हुन खां बाद में हे आहे मुंहिंजे मुर्शिदनि जा नवां किताब आया आहिनि हे इमादुद्दीन पुराणो किताब हुयो पर उनखे असर नो उहो नंढो किताब हुयो 60-70 सुफ़नि जो उनखे साईं नए सिर छापे निमाज़ जा मसाला निमाज़ जूं ॻाल्हियूं हुन में बयानु कयूं आहिनि मां वियुसि हिते हिकिड़ी जॻह ते मसलो शरई में ॿुधायो गुस्ल जो तरीक़ो तो छोकिरो हुजे नौजवान वॾी उमिरि जो नौजवान मूंखे चयो साईं गुस्ल जो तरीक़ो बि छा इहो जेको ॿुधायो त ईअं आहे मूं चयो हा ईअं हीअं गुस्ल कबो हीअं गुरड़ा कबा हीअं कबो साईं पोइ मां त ईअं कॾहिं कयो ई कोन्हे को जो ठाहे रखी मस्जिद में तड़ सां अचे वेठो
घणा माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे गुस्ल जो तरीक़ो नथो अचे, ख़ुसूसन औरतुनि जे लाइ। औरतुनि खे गुस्ल जो तरीक़ो नथो अचे, मर्द जे मथां लाज़िम आहे उन्हनि खां मानी ठाराइण जे लाइ ॿुधायो था त हिन में लूणु घटि आहे, हिन में मिर्च वधीक आहिनि, हिन में हीअ शइ घटि आहे, इहा शइ सेखारियो था। उन्हनि जी आख़िरत जे लाइ तव्हां उन्हनि खे तयारी न था करायो। शरई मसइला, निमाज़ कीअं पढ़िजे, पाकाई जा मसइला छा आहिनि, उहे हिन में साईं बयानु कया आहिनि। पाण पढ़ो, पंहिंजे बचनि खे पढ़ायो। उन खां बाद में हे मुंहिंजे करीमनि जो नओं किताबु आहे, 2026 में ॿियो नंबर किताबु अचण वारो आहे, खून रेज़ी। हे जो सिंध में तकरार पिया था हलनि, दिलि रत जा ॻोढ़ा थी रोए पई, माण्हू जे रत जी का क़ीमत कोन रही आहे। वो तो ट्रंप जी ॻाल्हि तव्हांखे तकरीर में ॿुधायो मई, नेतनयाहू ख़बीस जी ॻाल्हि, हुनजो नालो ई न खणिजे त महफ़िल पलींदी न थी वञे, उहे ख़बीस आहिनि। पर असांजी सिंध में छा थो थिए पियो, रत सस्तो थी वियो आहे, मुस्लमान जो रत वारो घोट कुंवार अचनि था त उन्हनि खे गाॾी खां लाहे गोलियूं हयूं अथनि, हैसियत ई न आहे, इंसान जी क़ीमत ई न आहे। उन खून रेज़ी जी हक़ीक़त छा आहे, इंसान जे रत जी छा हैसियत आहे, ऐं उन जे बारे में अल्लाह जा कहिड़ा हुकुम आहिनि, केॾो वॾो गुनाह हुआ, उन जा असरात छा पवंदा आहिनि, क़त्ल जा, रत वहाइण जा, इन में मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि उहो बयानु कयो आहे। उन खां बाद में हे गुज़िरियल साल जी 2025 जी हज़रत जन जी डायरी आहे, गुफ्तागुल रंग। दिलबर साईं जा माशाअल्लाह हाणे 800 किताब लिखजी पूरा थिया आहिनि। कल त टियों ॾींहुं मोकिलियल किताब मूं जो खोलियो, मूं जो छा छा लिखियल आहे सम्झ में न साईं फरमाया, पुट इहो तुर्की ॿोली में लिखियो अथनि, तुर्की ॿोली में लिखियो अथनि, सॼो किताब 125 सुफ़्हनि जो तुर्की ॿोली में सिखी विया हो। साईं फरमाया हज़रत सैयदना अबू अय्यूब अंसारी जी महिरबानी आहे, सुभान अल्लाह। वो तुर्की ॿोली में किताब लिखियो अथनि, सिंधी, अरबी, फारसी, सिराइकी, अंग्रेज़ी, इन्हनि सभिनी ॿोलियुनि खां बाद में हाणे वरी तुर्की ॿोली में बि साईं किताब लिखनि। हे डायरी आहे साईं जी गुफ्तागुल रंग। हुन खां बाद में 1991 जी पहिरियों साल जेको हुयो साईं जे सज्जादा नशीन थियण खां बाद में 90 में हज़रत क़ुदरतुल औलिया महबूब इलाही वफ़ात फरमाई हुई, ऐं उन खां बाद में 91 में साईं मसनद नशीन थिया हुआ, ऐं पंहिंजे तबलीग जी शुरूआत कीअं कई हुई। हे जेको 800 किताब लिखजा आहिनि न, हे जेको हेतिरियूं सारियूं 8-10 दरगाहूं खुलियूं आहिनि, सॼी सिंध में साई चादर जी साईं मुंहिंजा हरियाली थी नज़र, चइनी पासे दिलबर साईं जी तवार आहे। इन 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 महल ते पहुचण ताईं कहिड़ियूं मुश्किलातूं आहिनि, उनजी शुरूआत कीअं थी आहे, उन शुरूआत हे दिलबर साईं लिखी आहे। तव्हां थोरो ॾिसो था, माण्हू उरूज ॾिसंदा आहिनि, उन्हनि जी शुरूआत कोन ॾिसंदा आहिनि, शुरूआत कीअं थी आहे, सम्झो था। हे ॾिसो, पढ़ो, असांजे क़ाइद, असांजे रहबर, असांजे रहनुमा, असांजे मुर्शिद कीअं इब्तिदा कई आहे। किताबनि वठण वारनि जे लाइ अहमद जी सखावत आहे, फ़कीर अहमद चए थो 2000 जा किताब वठो, 2000 रुपया के बि किताब वठो, तव्हांजे लाइ टोकन भरबो। 15 शोभान जी राति इंशाअल्लाह क़ुरानदाज़ी थींदी, जंहिंजो नालो निकितो उनखे मदीने शरीफ जी टिकट नसीब आहे, जाग त लॻई भाग। अल्लाह ताला शाल मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला नबीना हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन। या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मक़ासिदना वाग़फिर लना मा मदा या वासिअल करमी। अल्लाहुम्मा अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। اللهم إنا نسألك الهدى والتقى والعفاف والغنى. اللهم إنا نعوذ بك من الهم والحزن والبخل والجبن وضلع الدين وقهر الرجال. اللهم إنا نسألك إيمانا كاملا ويقينا صادقا ورزقا واسعا وقلبا خاشعا ولسانا ذاكرا وتوبة نصوحا وتوبة قبل الموت، راحة عند الموت، ورحمة ومغفرة بعد الموت، والعفو عند الحساب، والفوز بالجنة والنجاة من النار. يا عزيز يا غفار يا رب العالمين. या अल्लाह असांजा गुनाह माफ़ फरमा, ख़ताम दरगुज़र फरमा, पंहिंजी मुहब्बत व मारिफत अता फरमा। मुंहिंजा मौला कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला, बीमारनि खे शिफ़ा अता फरमा, साइलनि जा सुवाल पूरा फरमा। असांजी पछाड़ी जी मौला तोखे पार थी, असांजी कुराड़क जो ख़ैर फरमाए। हे मुंहिंजा मौला असांजी जवानी जो ख़ैर फरमाए, असांजे अहल औलाद जो ख़ैर फरमाए। मुंहिंजा मौला बुरी संगत ऐं सुहबत खां बचाए, बुरनि अमलनि खां बचाए।
मुझा मौला नेकी करण में तकड़ नसीब फरमा, बुराइयों का बचण की तौफीक अता फरमा, गुनाहन जे मथा तौबा ताइब थियण जी तौफीक अता फरमा। ये मुझा मौला जेकी मुझे मुर्शिदन जे आस्थाने ते अज खैर जा बंद करे आया है, उन सभनी के शाद आबाद फरमा, उनकी सेहत आफियत घर माल रिज़्क जो खैर फरमा। ये मुझा मौला मुझे मुर्शिदन करीमन जो खैर फरमा, हुजूर सैयदी दिलबर साईं की सेहत कामिला आजला उन्हनि जो सायो असांजे तादेर कायम ई दाइम, मुर्शिदन जे हिन आस्थाने के क़यामत ताईं कायम ई दाइम। मुंहिंजा मौला दिलबर आबाद जी तोखे पारता, दिलबर आबाद जे संभालण वारनि जी तो रब खे पारता, मुस्तफ़ा जे सदके दिलबर आबाद ते हमेशा पंहिंजो करम फरमा। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।